हेॾे ॾिस ॾे मोबाइल वठी आयो आहीं ये घणे का वठी आया है रे तू? ए वॾी महांगी चीज आहे इनमें फायदा छा है रे? हरू भरू क्या है इसको? अरे इनमें वॾा फ़ाइदा आहे छोरा ये की अला तो फजीले सा ये अला छा अलाए मां जे मथां मुंहुं न धोतल त फुआरो हणी छॾां ये घणे की वठ के आया है? हे 30,000 की वठ के आया है और तुम तरक्की करेगा चरिया? बाकी क्या करा मैं होता न हेड़ू मैं 3 मोबाइल वठा 1000 में। हे चरिया हाणे अहिड़ियूं 30 वठा हिन में नेट हलंदी नेट नहीं हलती। पोइ होॾे भञेसि न सरूटे जे हेठों हिन में नेट हलंदी असांजे प्यारा भाउ जेका आहिनि यूट्यूब ते चैनल उन्हनि जो ठहियल आहे WA4U असांजा उन्हनि जा VIP क्लिप आहिनि तॾहिं करे मां मोबाइल वठी आयो आहियां जीअं उन्हनि जा क्लिप ॾिसां हाणे हिन में काॾो इहे क्लिप हलंदा ओ या मोबाइल भलिया वेड़े न बाबा वेड़े हाणे तूं बसि सबिर कर त मां उन्हनि यारनि खे घुरायां थो गुड़ा केड़ा न हुए ॾिसूं सही। अचो ता अचो हे यार अरे इनके सुञाणो था हे राधे टू आ राधे टू हे मशहूर अदाकार आहे पंहिंजो यार सिंधी आला वधाईंदो न माना होॾे चवणो आहे। हा चवणो आहे न सब्सक्राइब कयो दोस्तों AW4U यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो लाइक कयोसि ऐं कमेंट्स शेयर बि कयोसि इंशाल्लाह इन्हनि जा जेको कम विडिया ईंदा रहंदा हे असांजा प्यारा भाउ आहिनि सिंधी भाइर आहिनि इन्हनि खे सपोर्ट कयोसि। सब्सक्राइब हा महिरबानी अचो पाण हाणे हलो हलो ओके करे